सलाम मुझे अपनी पैरों ठीक ठाक कयां तो सब उम्मीद सां हूंदो मतलब उम्मीद कयां तो सब ठीक ठाक हूंदो त यार अॼु असीं ॻाल्हि कंदासीं नीलम मुनीर जी। मैंने क्या किया भाईजान, सॉरी नीलम एलिफ जी। त अचो यार अचो न कंदासीं छा कंदे, अचो न बहरहाल वेही वीडियो ॾिसो। त यार हिन वीडियो खे शुरू था कयूं। त यार अॼु असीं ॻाल्हि कंदासीं नीलम जेका पाण खे मॉडल ऐं एक्ट्रेस सम्झंदी आहे। ख़ैर मॉडल त आहे पर एक्ट्रेस जो नथा चई सघूं, मतिलबु ॻाल्हि छक में आहे। हिते त एक्टिंग ज़ाहिर ई न आहे। त यार वीडियो पाण ई ॾिसो, एक्टिंग ॾिसो। जब दिल से उतर गए तो क्या फर्क पड़ता है, इधर गए उधर गए या मर गए। छा तव्हांखे बि उहो ई पियो नज़र अचे जेको मूंखे पियो नज़र अचे या मुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे? त यार ॿियो वीडियो ॾिसूं था। सीन्स कुछ ऐसे हैं, इसी के तो पैसे हैं। रियल टॉक, सड़कों पे काटी रातें चाय पापे, अपनी संगत आज भी बैठे किसी ढाबे, असली दोस्त और पराठे नकलियों पे लगे नाके, नुक्स वो ढूंढे मुझ में आके, पॉलिटिक्स करें फिर जाके, क्योंकि ये रियल है मैं देसियों के। यार दिमाग़ असांजो ठीकु आहे, हिते रुगो सामान पियो नज़र अचे, एक्टिंग त परे परे खां ज़ाहिर ई न आहे। त यार ही बि रुबी लेवन वांगुरु सिंध जो नालो रोशन पई करे, सम्झो था न। लेट्स सी डायरेक्टर कास्ट कीअं कंदा हूंदा, मतिलबु ऑडिशन कीअं थींदी हूंदी। हेलो अस्सलाम वालेकुम, ख़ैर कुझु सेट लॻा पिया न। एक्टिंग बि अथसि, डायरेक्शन बि करे हूंदो, टैलेंट अथसि, पर ख़ैर सामान न अथसि। जंहिं फ्री में कमु करे त पोइ भली आहे, न त पोइ अली अली आहे। गर्मी का मौसम है, जून का महीना है। अलिया अलिया तुझे लाइ जगह खाली आहे, एक्टिंग टैलेंट सिखी वठंदासीं, हाली तू सामान मां कमु वठ। सिलेक्ट आहे तू, बस ॿुधाए पघार घणी खणंदी आहे। त हिते कमु ईअं लॻो पियो आहे त अलाए कॾहिं सिस्टम सही थींदो, लॻे थो वॾो मुश्किल आहे। ख़ैर छा था करे सघूं। अचो त यार कुझु ॿियुनि वीडियोस ते नज़र विझूं। बाड़े तोबा तोबा सफ़ा कहर पई करें, ज़ुल्म ज़ुल्म। पोयां चाचो मज़ो वठंदे नज़र पियो अचे। हाय 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 हाय, गर्मी बहुत चढ़ गई है यार। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग टिकटॉकर्स, कैसे हैं आप सब? उम्मीद करती हूँ कि बिल्कुल ठीक ठाक होंगे। और सबसे पहले तो मेरे जो टिकटॉकर्स हैं जो मुझे फॉलो करते हैं, मुझे इतनी प्यार मोहब्बत देते हैं, उन सबका बहुत 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 शुक्रिया कि आप लोग इतना सपोर्ट करते हैं और प्यार करते हैं इतना ज़्यादा। सदको मना चीगमड़ी तू कमेंट्स पढ़ंदी आए त केतरी सपोर्ट भी मिले ऐं केतरी मोहब्बत भी मिलनी। जब तुम ये कहते हो अच्छे लगते हो। ॾिसो हाणे ईअं न करना, हाणे ॾिसो ईअं चुमियो ॾींदी आहे त रोस्ट कीअं कंदो मां। ख़ैर पोइ बि कंदो मां कंदो रहंदो मां रोस्ट। ॿियो हिन सस्ते टिकटॉकर जी वीडियो बि हुई हिन चीगमड़ी जी प्रोफाइल में। रखना भी चाहो सबसे छुपा के। ही चुपड़ी मुझे उधर वारी एक्टिंग कंदे नज़र पियो अचे। ओहो छोकरा जियो जियो, मज़ा मज़ा, वॾा मज़ा थो वठे। गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड लॻनि पिया, मतिलबु ख़बर अथनि त मोहब्बत कीअं कबी आहे। हिकु मिंट भाउ ब्रदर, मतलब यार ही घणो थियो यार। न मतलब यार भाउ भेण जो हिकु पाक रिश्तो हूंदो आहे, हे त हद थी वई यार। इट लुक्स लाइक दे आर वेरी इंस्पायर्ड फ्रॉम स्टेप ब्रो एंड स्टेप सिस्टर वीडियोस फ्रॉम परम हब। आहा बहुत चंगा। बहरहाल यार गंज थियो, मतलब यार वधीक बर्दाश्त नथो थिए यार। सिंधी मॉडल एतिरो ओपन माइंड थिया आहिनि जो बस ओपन थिया आहिनि, मतलब यार सिंधी मॉडल एॾो ओपन माइंडेड थिया आहिनि जो असांखे मतलब ॾिसण में VPN जी ज़रूरत ई नथी पए, सम्झो था। त यार चङो थियो, बहरहाल असां रोस्ट ई करे सघूं था। बहरहाल जेके करिणो आहे उहो करे था वठनि। त यार इहा वीडियो सुठी लॻी त लाइक कंदा ऐं हेठां कमेंट ॿुधाईंदा ऐं मुंहिंजे चैनल ते नवां हो त सब्सक्राइब कजो यार। वॾी महिरबानी, मिलूं था हिकु नई वीडियो में। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी लाइ खदोरा कुर्ब।